ओम शांति। अॼु जी मुंहिंजी तारीख़ 14/9/2023। मीठा मीठा ॿार चवंदा मीठी मीठी ॿार याद जो अभ्यास के सहज ठाहिण लाइ बाप की कभी बाप रूप में, कभी टीचर रूप में, तो कभी सतगुरु जे रूप में याद करो। प्रश्न तव्हां ॿारनि खे हाणे सॼे विश्व में कहिड़ो ढिंढोरो पीटणो? उत्तर हाणे ढिंढोरो पिटवायो कि सुख जी दुनिया अथवा स्वर्ग जो रचयिता स्वयं राजयोग सिखाइण आयो आहे। वो ॿारनि जे लाइ हथेली ते विश्त खणी आयो आहे, हिन करे राजयोग सिखो। बाप स्वयं चईंदा आहिनि ॿार हाणे तव्हांजे 84 जन्म पूरा थिया, तव्हांखे मूंसां गॾु घर हलणो आहे, हिन करे देह जो भान छॾे अशरीरी ठहो। दैवी गुण धारण करो। दैवी दुनिया में त दैवी गुण धारण कंदा त दैवी दुनिया में हली हलंदव। गीता केर आयो मुंहिंजे मन जे द्वारे। ओम शांति। मिठे मिठे ॿारनि गीत ॿुधियो कि हाणे असांजी बुद्धि में कंहिंजी यादि आई। सभिनि जी बुद्धि में आ पतित पावन हिकु बाप आहिनि। अंग्रेजी में उन्हनि खे लिबरेटर चइबो आहे। लिबरेट करना है दुख सा, दुख करता सुख करता है न। ये कोई मनुष्य व देवता जो नाम न है, यह आहे हिकु ही पतित पावन बाप जी महिमा। पतित पावन सदगति दाता गॉड फादर की चइबो आहे। मनुष्य जी यह महिमा थी न सके। लक्ष्मी नारायण के ब्रह्मा विष्णु के पतित पावन न थींदसि। पतित पावन ऊच ते ऊच हिकु ही आहे न। परम पिता परमात्मा ऊंचो उन्हनि जो नाम बि आहे त ऊंचो उन्हनि जो ठाव बि आहे। उन्हनि तव्हांखे निश्चय आहे कि असांजो बाबा आहे न। शिव खे बाबा चइबो आहे न। शिव ही निराकार आहे न। शिव जो चित्र अलॻि आहे, शंकर जो चित्र अलॻि आहे। हाणे शिव बाप शिक्षक सतगुरु आहे न। अॼुकल्ह सतगुरु वारा न, तव्हांजो त सतगुरु आहे रोज़ ई आहे। सतगुरु रोज़ असांखे पढ़ाईंदा आहिनि ऐं उहो असांजो बाप बि आहे। इहे त निश्चय थियणो खपे न। उन्हनि खे सर्वव्यापी न सहींदसि। तव्हांजी बुद्धि में आहे पतित पावन परम पिता परमात्मा असांखे राजयोग सिखलाइनि था। उहो आहे ज्ञान जो सागर। इहे त बुद्धि में निश्चय रहणो खपे। ये हिकु ही बाप आहे जंहिंजो कोई भी रूप में याद करो। बाबा चवंदा ॾिसो माया असांजी बुद्धि में माण्हू त चईंदा आहिनि सर्वव्यापी आहे, लेकिन असांजी बुद्धि में आहे पतित पावन परम पिता परमात्मा असांखे राजयोग सिखलाइनि था। उहे असांजा बाबा ज्ञान जो सागर आहिनि। इहे त बुद्धि में निश्चय रहणो खपे। इहे हिकु ही बाप आहे जंहिंखे कोई भी रूप में यादि करो। बुद्धि मथे निराकार तरफ़ हली वेंदी आहे। कोई आकार व साकार न आहे। आत्माउनि जो परम पिता परमात्मा सां हाणे कमु पियो आहे न, परंतु ॼाणदा न आहिनि। ॻाईंदा आहिनि कि उहा ज्ञान जो सागर आहे। त ज्ञान सागर माना जो ज्ञान ॿुधाए करे सदगति करे। लक्ष्मी नारायण की ये ज्ञान न आहे। उहा जो ज्ञान सागर सां मिले, हिन करे शास्त्रनि में बि ज्ञान न आहे। ज्ञान हुनखे चइबो आहे जो ज्ञान सागर सां मिलंदो आहे, जंहिंसां सदगति थींदी आहे। त शास्त्रनि जी ज्ञान त मनुष्य ई ॿुधाईंदा आहिनि। हुननि सां सदगति त थींदी न आहे त ज्ञान थियो ई न। हो त ईअं ई पढ़ंदा रहंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि कि ज्ञान सागर खे ही मनुष्य सृष्टि जो बीज रूप चईंदासीं न। बाप क्रिएटर आहे, उहो बेहद जो बाप आहे। बाक़ी आहिनि सभु हद जा बाप। हाणे बेहद जे बाप खे सभी यादि कंदा आहिनि त जो बापनि जो बाप, पतियुनि जो पति, गुरुअनि जो गुरु आहे, सभु हुनखे यादि कंदा आहिनि, साधना कंदा रहंदा आहिनि। अॼुकल्ह चित्रनि जे अॻियां, राम जे अॻियां, शंकर जे अॻियां लिंग रखंदा आहिनि। आहे निराकार उहो लिबरेट कंदा आहिनि। हाणे त सभु आत्मायूं पतित आहिनि। 5000 वर्ष पहिरियों जॾहिं आदि सनातन देवी देवता धर्म जो राज्य हुयो त हुन समय हिकु ही राज्य हुयो।
सुखधाम हुयो न, पवित्रता सुख शांति सब हुई न, उन जो नाम ही आ स्वर्ग, हेवन। हेवन के सूक्ष्म वतन व मूल वतन, हेवन के सूक्ष्म वतन व मूल वतन न चीन से, हेवन जे अगेंस्ट आ हेल। ये बुद्धि में याद रखनो खपे। हिक बेहद जे बाप खे ही याद करणो, उन्हनि सां स्वर्ग जो वरसो मिलंदो आहे न। सतगुरु राजयोग सिखलाईंदा आहिनि, पावन दुनिया में वठी हलंदा आहिनि। हिक जी महिमा आहे, लक्ष्मी नारायण खे इहा महिमा न ॾेई सघंदा आहियूं। हिकु ही निराकार बाप आहे न, आत्मायूं बि निराकार आहिनि, जॾहिं शरीर खां अलॻि आहिनि त निराकार आहिनि। बाप चईंदो आहे तव्हां पंहिंजे शरीर वठी करे पाठ वॼाईंदा, तव्हां केतिरा जन्म पाठ वॼाईंदा इहे बि ॼाणंदा आहियो। ब्रह्मा जो भी चोलो आहे न, सूक्ष्म वतन में भी चोलो त आहे न, शरीर त आहे न, चईंदासीं न उन्हनि में भी आत्मा आहे। ब्रह्मा विष्णु शंकर के भी सूक्ष्म शरीर आहे, मूंखे त शरीर ई न आहे, न स्थूल न सूक्ष्म। ॿारनि खे सम्झायो आहे, कोई खे बि चओ तव्हांखे 2 बाप आहिनि, तव्हांजे बाप खे बि 2 बाप आहिनि। उहे सभु उन बेहद जे बाप खे यादि कंदा आहिनि। लौकिक बाप त अनेक आहिनि, ये बेहद जो बाप त हिकु ही आहे न। बाप भुलिजी वञे त टीचर खे यादि करो, टीचर भुलिजी वञे त सतगुरु खे यादि करो। बाप चईंदा आहिनि भारत हाणे फतेह थी वियो आहे, पहिरियों पावन हुयो त एतिरी आत्मायूं काथे निवास कंदियूं हूंदियूं, जॾहिं पावन में थोरी आत्मायूं हूंदियूं। बाक़ी सभु मुक्तिधाम वानप्रस्थ अवस्था में अर्थात वाणी खां परे आहिनि। मनुष्य बूढ़ा थींदा आहिनि त वाणी खां परे वञण लाइ गुरु जी शरण वठंदा आहिनि कि असांखे निर्वाण धाम पहुचावे, परंतु उहो पहुचाए न सघंदो आहे। झाड़ खे त वधणो ई आहे न, पहुचाईंदो कीअं, पोइ झाड़ कीअं वधंदो। मुख्य पाठ आहे भारत जो, उनमें भी जो आदि सनातन देवी देवता धर्म वारा आहिनि उहे 84 जन्म वठंदा आहिनि। आत्मा परमात्मा अलॻि रहे बहुकाल न, त हिसाब करणो खपे। बहुकाल अर्थात जो पहिरियों हिन सृष्टि ते पाठ वॼाइण ईंदा आहिनि। बहुकाल अर्थात ॾाढो समय आत्मायूं परमात्मा अलॻि थी वियूं कि जो पहिरियों हिन सृष्टि ते पाठ वॼाइण ईंदियूं आहिनि। बरोबर 84 जन्म हुननि जा आहिनि। 84 जो चक्कर ई चईंदा आहिनि, 84 लख जो चक्कर न चईंदासीं। तव्हां ॿारनि खे 84 जन्मनि जो चक्कर सम्झायो, अॻियां न ॼाणंदा आहियो न, इन्हनि खां पुछंदा त इन्हनि जी आत्मा बि इन्हनि खां पुछंदा त इन्हनि जी आत्मा बि ॼाणदी आहे न। 2 आत्माउनि जो राज बि सम्झायो आहे न। ॿी आत्मा प्रवेश करे सघंदी आहे न, अशुद्ध आत्मा जो प्रवेश थी सघंदो आहे त छा परमपिता परमात्मा जो प्रवेश न थी सघंदो आहे, उहो बि अची सघंदा आहिनि न। बाक़ी चईंदा आहिनि कि मां निराकार न अचां त राज्य कीअं सिखायां, मूंखे ज्ञान सागर चईंदा आहिनि न। मनुष्य स्वर्ग जी स्थापना त न कंदा न, बाप खे ई चईंदा आहिनि हेवनली गॉड फादर। वैकुंठ जी राजधानी आहे न, हिकु त न आहे। श्री कृष्णा नंबर 1 सतो प्रधान खे महात्मा चइबो, अकेले खे कुमार कुमारी चइबो। कुमारी जो मान ॾाढो आहे न। सगाई थी वई पोइ भल पवित्र रहंदा आहिनि, पोइ बि युगल त थी आहे न, पोइ कुमारी जो नाम बदिली वेंदो आहे, पोइ माता पिता ठही वेंदा आहिनि। ॿार पैदा थियो तॾहिं चईंदासीं माता पिता, शादी खां पोइ सम्झदा इहे माता पिता आहिनि न। वंडरफुल आहे न कि संतान, बाबा चईंदा आहिनि अंडरस्टूड आहे कि संतान बि थींदी न। हाणे जॾहिं शादी कई अथनि त संतान बि थींदी न, पोइ उन्हनि खे कुमार कुमारी न चईंदासीं। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो हाणे कृष्णपुरी स्थापना थिए थी न, हुते हिकु ई देवी देवता धर्म आहे न। बाक़ी हर हिकु धर्म जो शास्त्र भी अलॻि अलॻि आहे। चईंदा आहिनि फलाणे धर्म जो शास्त्र ई आहे, असां फलाणे धर्म अथवा मठ में वेंदा आहियूं। आत्माउनि खे अची करे पंहिंजो पाठ वॼाइणो। कोई खां पुछो गुरु नानक पोइ कॾहिं ईंदो त चई ॾींदा आहिनि हू त ज्योति जोत में समायो।
त छा हुननि खे पोइ अचिणो न आहे? सृष्टि चक्कर कीअं रिपीट थींदो? गुरु नानक जी जहिड़ी सोल आई त हुनजी पिछाड़ी सिख धर्म वारा ईंदा आहिनि। हाणे त ॾिसो केतिरा थी विया आहिनि, पोइ बि रिपीट कंदा। ॿुधायो पोइ कॾहिं ईंदा? त ॿुधाए न सघंदा आहिनि। तव्हां चईंदा इहे त 5000 वर्ष चक्कर आहे। गुरु नानक खे 5000 वर्ष थिया आहिनि। पोइ 45 मतलब 400-500 वर्ष खां पोइ सिख धर्म स्थापन कंदा। हाणे हुनखे उहे एतिरा ई वर्ष थिया आहिनि न। हुन खां पोइ वरी 4500 वर्ष पोइ वापसि सिख धर्म जी स्थापना थींदी। असां आदि सनातन देवी देवता धर्म स्थापन कंदा आहियूं। पोइ ॿियो बि नंबरवार ईंदा, अची करे धर्म स्थापन कंदा आहिनि। कोई ॿार चईंदा आहिनि असांजी बुद्धि में एतिरो न वेंदो आहे। अच्छा, थोरी ॻाल्हि त वेंदी आहे न। भक्तनि खे भक्तनि जो भगवान हिकु ई ठहरियो न। चईंदा बि आहिनि पाप आत्मा पुण्य आत्मा। परमात्मा त कंहिंखे न चईंदा आहिनि। ईअं न आत्मा अची करे आत्मा वञी करे परमात्मा ठाहींदी। जे मिसाल ॾींदा आहिनि बुद्धो सागर में लीन थी वियो। कोई चईंदा आहिनि पार निर्वाण वियो, जे बौद्ध जे लाइ चईंदा आहिनि। कोई चईंदा आहिनि ज्योति ज्योत में समायो। हाणे राइट केरु आहे? बाबा चवनि था पार निर्वाण त ठीकु आहे, आत्मा बि निराकारी दुनिया में रहंदी आहे। सूक्ष्म मतन में मूवी आहे, उहा बि जीअं हुते हिकु भाषा आहे। बाबा चवनि था त हुते उहे सम्झंदा आहिनि। उहो बि जीअं हुते हिकु भाषा आहे त हुते उहे सम्झंदा आहिनि, सम्झी करे डायरेक्शन वठी ईंदा आहिनि। इहा बि वंडरफुल ॻाल्हि आहे न। मूवी, टॉकी, साइलेंस 3 आहिनि। पहिरियों मूवी जे बाइस्कोप बि हुया, पोइ उन्हनि सां मज़ो न आयो त टॉकी ठाहिया। सूक्ष्म मतन में सिर्फ़ु ब्रह्मा विष्णु शंकर ई आहिनि। सम्झाइबो आहे उच्च से उच्च परमपिता परमात्मा जो साइलेंस वर्ल्ड में रहंदा आहिनि। असां आत्मायूं बि हुते रहंदा आहियूं न, पंहिंजे घर परम धाम में। पतित पावन हिकु ई सतगुरु आहे न, सर्व जो सदगति दाता उहो ई आहे न। बाक़ी बल कोई खे गुरु कहलाए, बाक़ी बल कोई पंहिंजे खे गुरु कहलाए, ऋषि कहलाए, महात्मा कहलाए, परंतु आहिनि त सभु भक्ति। सभी कंहिंखे न कंहिंखे त यादि कंदा ई आहिनि। पुकार त मथे ई वेंदी आहे न। तव्हां कंहिं बि रीति यादि करो, पावन ठाहिण वारे खे ॼाणंदा ई न आहिनि। चईंदा आहिनि परमात्मा सभिनि खे कब्र सां कढंदो आहे। ॾिसंदा बि आहियो, इहे वही महाभारत लड़ाई आहे। तव्हां सतयुग जे लाइ राज्य सिखो था न। विनाश खां पोइ सतयुग जा गेट खुलंदा। बाबा चवनि था विनाश खां पोइ सतयुग जा गेट खुलंदा। बाप सम्झाईंदा आहिनि हिन समय तव्हां बाप सां राजयोग सिखंदा आहियो न। तव्हां योग बल सां राज्य वठंदा आहियो न। ये आहे नॉन वायलेंस। कोई भी ये ॼाणंदा न आहिनि कि नॉन वायलेंस कंहिंखे चइबो आहे। काम कटारी न हलाइणी आहे, काम कटारी भी न हलाइणी आहे। ये भी हिंसा है न। अहिंसा परमो देवी देवता धर्म हुयो न। विकारनि जे कारण ही त आदि मध्य अंत दुख पातो आहे न। हुते आहे निर्विकारी दुनिया जे कारण आदि मध्य अंत दुख न आहे। बाबा चवनि था उहा आहे अमर लोक, इहो आहे मृत्यु लोक, उहा आहे निराकारी दुनिया जे कारण आदि मध्य अंत उहा निर्विकारी दुनिया आहे। देवी देवता धर्मनि जी दुनिया निर्विकारी आहे न, इन करे हुते कोई दुख हूंदो ई न आहे। उहा आहे अमर लोक, इहो आहे मृत्यु लोक। मृत्यु लोक में वेठे वेठे कथा ॿुधाईंदा आहिनि। मृत्यु लोक में वेही कथा ॿुधाईंदा आहिनि। अमर लोक में वञण जे लाइ केरु ॿुधाईंदा आहिनि? बाबा ॿुधाईंदा आहिनि। बाक़ी दुनिया वारी त कूड़ी कथायूं ॿुधाईंदा आहिनि। बाप चईंदा आहिनि मां त्रिकालदर्शी आहियां न, तव्हांखे बि त्रिकालदर्शी त्रिनेत्री ठाहियां थो न। अर्थात टिनी लोकनि टिनी कालनि खे ॼाणण वारो
के त्रिकालदर्शी अर्थात त्रिनेम कालन त्रिनेत्री अर्थात त्रिनेम लोकन त्रिकालदर्शी और त्रिनेत्री मतलब त्रिनेम लोकन और त्रिनेम कालन के जानने वालों। यह भगवान जी महिमा है न ता बारन के आप समान थाय करे साथ वटी अंदम ज्ञान सागर जब आर ता भी मास्टर ज्ञान सागर आए न बाप से इन मनुष्य सृष्टि जो बीज रूप चैतन्य नॉलेजफुल आना हाँ असा जाने सकदा हूँ बीज सा कीअं जार निकर दो वो फल निकर देन हाणे ये मनुष्य सृष्टि जो जार और इन जो बीज शिव बाबा तो शिव बाबा सब कुछ जानदा आहिनि कि कीअं ये झाड़ निकर दो कीअं इन जी उत्पत्ति थींदी कीअं पोइ ये विनाश के प्राप्त कंदो। तो बाबा चईंदा आहिनि मां हिन उल्टे झाड़ जे आदि मध्य अंत के सृष्टि जे चक्कर के ॼाणदो आहियां। मनुष्य चईंदा भी आहिनि परमात्मा सत्य आहे चैतन्य आहे आनंद जो सागर आहे सुख जो सागर आहे त उन्हनि सां जरूर वरसो मिलणो खपे न तव्हां मूंखे पंहिंजे बाप तव्हां मुंहिंजे पंहिंजे बाप खां वरसो वठो था तव्हांजो बाबा वटि शांती अथा शांति अथा सुख अथा आनंद तो बाबा खां असां भी वठूं न कि सदा शांत रहूं कि सदा सुखी रहूं कि सदा खुश रहूं कि सदा पवित्र रहूं। तो बाबा तो सदा एवर प्योर रहना सभिनि खां जास्ती बाबा वठ यही असां मूंखे यही वरसो आहे न पवित्रता जो। बाबा चईंदा आहिनि तव्हां मुंहिंजे पंहिंजे बाप खां वरसो वठो था त 21 जन्मनि जे लाइ पावन ठही वेंदो। मां त एवर पावन आहियां तव्हांखे त पाठ वॼाइणो आहे न हिन समय सिर्फ़ तव्हांजी चढ़ती कला आहे तव्हां मास्टर ज्ञान सागर ठही वेंदा आहिनि पोइ सत्य खां वठी तव्हांजी कलायूं कमती थींदी वेंदियूं चरण पोइ उतरणो ई आहे। हाणे तव्हां ॿार बेहद जे बाप खां बेहद जो वरसो वठो था न ॾाढी सर्विस कंदा आहियो न बाप आहे पतित पावन तव्हां शिव जी शक्तियूं पांडव सेना आहियो न पतित पावन खे पावन दुनिया पतित दुनिया खे पावन दुनिया ठाहिण में मदद कंदा आहियो न तव्हां शिव जी शक्तियूं और पांडव सेना ताकि वंदे मातरम चईंदसीं न पतित खे कॾहिं वंदे मातरम न चईंदसीं जेके हाणे आत्मायूं पावन ठहनि थियूं उन्हनि खे वंदे मातरम चईंदसीं न बाप अची करे शक्ति दल द्वारा गुप्त सर्विस कंदा आहिनि शिव बाबा अची करे शक्ति दल द्वारा गुप्त सर्विस कंदा आहिनि तव्हां डबल अहिंसक वारा आहियो न राज वठंदा भी आहियो परंतु कोई हथियार आदि न आहे बाबा चवनि था पवित्र रहंदा आहियो न उहे सभु आहिनि डबल हिंसक हिकु त विकार में वेंदा आहिनि काम कटारी सां हिक ॿिए खे दुख ॾींदा आहिनि ऐं पोइ आपस में भी लड़दा झगड़दा रहंदा आहिनि अॼुकल्ह केतिरे दुखनि जो पहाड़ किरंदो आहे अॼुकल्ह ॾिसो दुनिया में अनेक प्रकार जा दुख अनेक प्रकार जी बीमारियूं अनेक प्रकार जा टेंशन आहिनि अॼुकल्ह केतिरे दुखनि जो पहाड़ किरंदो आहे न मनुष्य में क्रोध केतिरो भारी आहे न पंहिंजे पाण खे चमाट मारे ॾींदा आहिनि बाक़ी बाबा चईंदा आहिनि सभिनि जी ग्लानी कंदा रहंदा आहिनि इहे बि ड्रामा में नूंद आहे न सभिनि खे किरणो ई आहे हाणे सम्झिया चर्ची कला तव्हां ढिंडोरो पिटवायो कि स्वर्ग जो रचयिता राज्य सिखलाइण वारो उहो भगवान हिन सृष्टि ते अची विया आहिनि बाबा चवनि था तव्हां ढिंडोरो पिटवायो स्वर्ग जो रचयिता राज्य सिखलाइण वारो उहो भगवान हिन सृष्टि ते अची विया आहिनि हीअ असांखे ढिंडोरो पिटवाइणो आहे उहा हथेली ते विष्ट खणी आया आहिनि श्री कृष्ण खे असां भगवान न चईंदासीं उहो दैवी गुण वारो मनुष्य आहे न ब्रह्मा विष्णु शंकर खे देवता चईंदा आहिनि उन्हनि खे दैवी गुण वारो मनुष्य न चईंदासीं कृष्ण आहे दैवी गुण वारो मनुष्य
ब्रह्मा विष्णु शंकर सूक्ष्म वतन वासी के देवता थे इनमें से। दैवी गुण सत्युगी मनुष्य में है न, आसुरी गुण कलयुगी मनुष्य में है। दैवी गुण और आसुरी गुण मनुष्य ही ठहींदा है न। दैवी गुणवान आसुरी गुणवान मनुष्य ही ठहींदा। जी ब्रह्मा विष्णु शंकर सूक्ष्म वतन में है ना, वो तो उन्हनि जी त कीर्ति कला न थी सघंदी आहे। सच बाबा चवनि था उन्हनि खे देवता चईंदासीं। ऐं दैवी गुण वारा मनुष्य खे कृष्ण खे असां भगवान चईंदासीं, दैवी गुण वारो मनुष्य चईंदासीं। बाबा चवनि था आसुरी गुण कलयुगी मनुष्यनि में आहे, दैवी गुण ऐं आसुरी गुणवान मनुष्य ई ठहींदा आहिनि। त बाप वेही सम्झाईंदा आहिनि त बाप खे छो भुलिजी वेंदा आहियो, घड़ी घड़ी मूंखे यादि करो। तव्हांजे 84 जन्म हाणे पूरा थिया, हाणे मां तव्हांखे राजयोग सिखलायां थो न, पोइ बि तव्हां घड़ी घड़ी मूंखे छो भुलिजी वेंदा आहियो। देह अभिमान छॾे पंहिंजे खे अशरीरी आत्मा सम्झो। अच्छा मीठे मीठे माता पिता बाप दादा जो मीठे मीठे सिकिल जे ॿारनि प्रति यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार, माता पिता बाप दादा खे यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार, गुड मॉर्निंग और नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार बाप समान त्रिकालदर्शी त्रिनेत्री त्रिलोकी नाथ ठहिणो। त्रिकालदर्शी त्रिनेत्री नेत्रनि सां ॾिसण वारा, कालनि खे ॼाणण वारा, लोकनि में रहण वारा। बाप जी महिमा में स्वयं खे मास्टर ठाहिणो आहे। बाप जी महिमा में स्वयं खे मास्टर ठाहिणो। ॿियो आहे डबल अहिंसक ठहिणो आहे। कहिड़े बि विकार जे वशीभूत थी करे हिंसा न करणी आहे। बाप जो मददगार ठही सभिनि खे पावन ठाहिण जी सेवा करणी आहे। वरदाना ज्वाला रूप जी याद द्वारा स्वयं के परिवर्तन कर ब्राह्मण सो फरिश्तो सो देवता ठाओ। ये अग्नि में कोई भी चीज विझबी आ त नाम रूप गुण सब बदली वेंदा आहिनि। ईअं जॾहिं बाप जी याद जी लग्न जी अग्नि में पईंदासीं न त परिवर्तन थी वेंदासीं। मनुष्य खां ब्राह्मण, पोइ ब्राह्मण खां फरिश्तो, फरिश्ते खां पोइ देवता ठही वेंदासीं। जॾहिं बाप जी याद जी लग्न जी अग्नि में पइजी वेंदासीं न पोइ असां मनुष्य खां ब्राह्मण, ब्राह्मण खां पोइ फरिश्तो, फरिश्ते खां पोइ देवता ठही वेंदासीं। जे कच्ची मिट्टी खे सांचे में विझी करे आग में विझंदा आहिनि त ईट ठही वेंदी आहे। ईअं बि परिवर्तन थी वेंदो आहे। इन करे यादि खे ज्वाला रूप चइबो। छोकी असांजी आत्मा मां सभु कचिरो बाबा जी यादि में वेही करे सभु कचिरो निकिरंदो आहे न। असां आत्मायूं में स्वभाव संस्कारनि में परिवर्तन ईंदो वेंदो। इन करे यादि खे ज्वाला रूप चइबो आहे न। स्लोगन शक्तिशाली आत्मा हुआ है जो जॾहिं चाहे तॾहिं शीतल रूप स्वरूप धारण करे, जॾहिं चाहे तॾहिं ज्वाला रूप धारण करे। वही शक्तिशाली आत्मा है। अच्छा ओम शांति। बाबा की याद करो।